अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी काबीना पारां गैस वापेदारनि ते 73 अरब रुपया भार विझण वारी इक़्तिसादी राब्ता कमेटीअ जे फ़ैसिले जी मंज़ूरी मुलतवी। काबीना में कराचीअ में लोड शेडिंग वारे मामले ते बि गौर। वज़ीर अज़म के इलेक्ट्रिक ऐं LNG जे मामले ते सुभाणे इजलास तलब करे वरितो। वज़ीर अज़म जी सदारत हेठि काबीना जे इजलास में बिजलीअ जे बिलनि ते बि इतफ़ाक़ न थियो। वज़ीर अज़म ईद उल अज़हा ते मार्केट्स ऐं होटल खोलण वारे मामिलो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जे हवाले करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त करप्शन रेफरेंसिस खे मुंहुं ॾींदड़ हसन इक़बाल कहिड़े मुंहं सां वज़ीर अज़म ख़िलाफ़ करप्शन रेफरेंसिस दाख़िल कराए रहियो आहे। JIT जूं रिपोर्ट्स मंज़र ते अचण खां पोइ मुख़ालिफ़नि जूं वयूं बताल थी वयूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब चयो आहे त PPA जी हुकूमत सिंध जी गैस पंजाब मुंतक़िल करण ऐं बिजलीअ जे कंपनियुनि सां मुआहिदा कया। क़ौमी असेंबलीअ जे इजलास दौरान हुन चयो त असां ते इल्ज़ाम लॻाइण PPA जी आदत आहे। ज़िले नौशरफ फ़िरोज़ जी सालाना बजट पेश कई वई, जॾहिं त चेयरमैन ज़िला काउंसिल अब्दुल सत्तार अब्बासी बजट पेश कंदे ॿुधायो त साल 2020 ऐं 21 जी कुल आमदन 67 करोड़ 64 लख 29,315 रुपया ऐं जॾहिं त ख़र्च 67 करोड़ 60 लख 85,558 रुपया लॻायो वियो। उन इहे चयो त असांखे फ़ख़ुरु आहे त असां हर यूनियन काउंसिल में बग़ैर कंहिं सियासी तफ़रीक़ जे तरक़ियाती कम कराया। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।